पंजाब की वॾी वज़ीर मरियम नवाज़ बिलावल भुट्टो जो नालो वठण खां सवाइ सिंध हुकूमत ऐं पीपल्स पार्टी मथां तनक़ीद कंदे चयो त दुनिया खां इमदाद वठण लाइ मूंखे चयो पियो वञे। मां नवाज़ शरीफ़ जी धीउ आहियां, कंहिंजे साम्हूं मदद लाइ हथ न पखेड़ींदसि। को बि मोज़िक माण्हू मदद घुरण लाइ कीअं ॻाल्हाए सघे थो। पीपल्स पार्टी पंजाब जी ॿोॾ ते सियासत कई। मां सिंध जी सूरत-हाल ते ॻाल्हाइण नथी चाहियां। पंहिंजूं तजवीज़ूं पाण वटि रखो, असां पंजाब जो ख़्यालु पाण रखंदासीं। इस्लामाबाद ऐं ख़ैबर पख्तूनख्वा जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ज़िलज़िले जा झटका महसूस कया विया। इस्लामाबाद, रावलपिंडी, पेशावर, सवात, चित्राल ऐं ॿियनि इलाइक़नि में 5.5 जो ख़ौफ़नाक ज़िलज़िलो रिकॉर्ड कयो वियो। ज़िलज़िले जी खोटाई 195 किलोमीटर रिकॉर्ड कई वई। ज़िलज़िले सबबि माण्हू घर छॾे ॿाहिरि निकिरी आया। डेरा इस्माइल खान में तेज़ रफ़्तार मुसाफ़िर गाॾी कल्टी थियण सबबि 11 ॼणा फ़ौत थी विया। रेस्क्यू इख़्तियारनि मूजिबि मुसाफ़िर गाॾी खानूज़ाई खां डेरा इस्माइल खान अची रही हुई। हादसे में फ़ौत थियलनि जो तालुक़ु हिक ई ख़ानदान सां आहे, जॾहिं त ज़ख़्मियुनि में दरिया ख़ान, अहमद ऐं 10 वरियनि जो यूसुफ शामिल आहे। फ़ौतियुनि जा लाश ज़रूरी कार्रवाई लाइ इस्पताल मुंतक़िल। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी कराची में सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त भारत दहशतगर्द ग्रुपनि लाइ पंहिंजी माली मदद नथो ज़ाहिर करे। आलमी सतह ते हिन मसइले खे उथारे रहिया आहियूं। जॾहिं त अफ़गानिस्तान में तालिबान जी मदद खां पोइ बलोचिस्तान ऐं KPK में दहशतगर्दी वधी रही आहे। सऊदी अरब सां पाकिस्तान जे दिफ़ाई मुआहिदे ते ख़ुशी महसूस थी। ॿोॾ मुतासिरनि जे हवाले सां हुन चयो त पंजाब ऐं KPK में तारीख़ी नुक़सानु थियो आहे। हुन वफ़ाक़ ते तनक़ीद न कई, बल्कि दरख़्वास्त कई त ॿोॾ मुतासिरनि लाइ आलमी सतह ते ॻाल्हायो वञे। गवर्नर सिंध कामरान खान टिसूरी सूबाई असेंबली जे मेंबर इस्माइल राव खां हलफ़ वरितो। हलफ़ खणण वारी तक़रीब दौरान वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह शिरकत कई। तक़रीब जी सदारत जा फ़र्ज़ चीफ सेक्रेटरी अदा कया। सूबाई असेंबली जे मेंबरनि, अपोज़िशन लीडर ऐं ॿियनि शिरकत कई।